गुपचाणी थाणे में चोरी इल्ज़ाम में गिरफ्तार जवाबदार हथकड़ी खोले फरार थी वियो आहे। अवांखे ॿुधाईंदासीं गुपचाणी थाणे में चोरी इल्ज़ाम में गिरफ्तार जवाबदार हथकड़ी खोले फरार थी वियो आहे। 75 मोरी भरिसां भू चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार मोहम्मद सोलंकी हथकड़ी खोले फरार थी वियो। जवाबदार जे फरार थियण बाद पुलिस में थरथरो मची वियो। पुलिस जवाबदार की गिरफ्तारी लाइ सख्त गर्मी में जंतर ऐं वणन के फसल में गोला करे रही है। अहम खबर खावा के आगाह के पिया नासिन गुपचाणी थाने में चोरी इल्ज़ाम में गिरफ्तार जवाबदार हथकड़ी खोले फरार थी वियो। 75 मोरी भरिसां भू चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार मोहम्मद सोलंकी हथकड़ी खोले फरार थी वियो। नासिन अवांखे ॿुधाईंदासीं जवाबदार जे फरार थियण बाद पुलिस में थरथरो मची पियो। पुलिस जवाबदार की गिरफ्तारी लाइ सख्त गर्मी में जंतर ऐं वणन के फसल में गोला करे रही है। इन अहम खबर बाबत अवांखे आगाह के पिया गुपचाणी थाने में चोरी इल्ज़ाम में गिरफ्तार जवाबदार हथकड़ी खोले फरार थी वियो आहे। 75 मोरी भरिसां भू चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार मोहम्मद सोलंकी हथकड़ी खोले फरार थी वियो। जवाबदार के फरार थियण बाद पुलिस में थरथरो मची वियो। पुलिस जवाबदार की गिरफ्तारी लाइ सख्त गर्मी में जंतर ऐं वणन के फसल में गोला करे रही है। इन अहम खबर बाबत नाज़रीन अवांखे आगाह के पिया। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदासीं त गुपचाणी थाने में चोरी इल्ज़ाम में गिरफ्तार जवाबदार हथकड़ी खोले फरार थी वियो आहे। 75 मोरी भरिसां भू चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार मोहम्मद सोलंकी हथकड़ी खोले फरार थी वियो आहे। इन अहम खबर बाबत अवांखे आगाह कयूं पिया। नासिन गुपचाणी थाने में चोरी इल्ज़ाम में गिरफ्तार जवाबदार हथकड़ी खोले फरार थी वियो आहे। 75 मोरी भरिसां भू चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार मोहम्मद सोलंकी हथकड़ी खोले फरार थी वियो। जवाबदार के फरार थियण बाद पुलिस में थरथरो मची पियो। पुलिस जवाबदार की गिरफ्तारी लाइ सख्त गर्मी में जंतर ऐं वणन के फसल में गोला करे रही है। नाज़रीन इन अहम खबर बाबत अवांखे आगाह के पिया। गुपचाणी थाने में चोरी इल्ज़ाम में गिरफ्तार जवाबदार हथकड़ी खोले फरार थी वियो। 75 मोरी भरिसां भू चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार मोहम्मद सोलंकी हथकड़ी खोले फरार थी वियो आहे। जवाबदार के फरार थियण बाद पुलिस में थरथरो मची वियो आहे। अवांखे ॿुधाईंदासीं पुलिस जवाबदार की गिरफ्तारी लाइ सख्त गर्मी में जंतर ऐं वणन के फसल में गोला करे रही है। जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सन टीवी न्यूज़ के रिपोर्टर उबैद रक्षाणी। जी उबैद रक्षाणी, कहिड़ा तफ़सील आहिनि? भू चोरी के इल्ज़ाम में गिरफ्तार जवाबदार मोहम्मद सोलंकी हथकड़ी खोले फरार थी वियो। जवाबदार के फरार थियण खां पोइ गुपचाणी पुलिस में गर्मी में फसलन में जवाबदार के ॻोल्हींदा रहिया। जवाबदार न मिली सघियो। ज़रियन मूजिब गिरफ्तार कयल जवाबदार आहे जो मवाली हो नशे जा पैसा न हुअण सबब इलाके में चोरी कंदो हो। गुपचाणी जे फरियाद ते गुज़िरियल ॾींहुं गुपचाणी पुलिस जवाबदार के गिरफ्तार कयो, जेको सबूत थाने में फरार थी वियो। जी मेहरबानी उबैद रक्षाणी तफ़सील ॾियण लाइ।